अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं नूर अली सोलंकी अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं डेपार जागा नाज़न अली आलमाणी जी। डेपार जा वेझो ॻोठ गंवर खान आलमाणी में बचल सिंधी जी रिहाइशगाह ते सवें आलमाणी बिरादरी जे सियासी समाजी नौजवाननि शिरकत कई। आलमाणी इताह जी हिकु अहम गॾिजाणी थी जंहिंमें आलमाणी इताह जी मुकमल बाडी ठाही वई, जंहिंमें सदर हाजी गुलाब खान आलमाणी, सीनियर नायब सदर उस्ताद यासीन, नायब सदर शरफुद्दीन, चेयरमैन उस्ताद गुलाम शबीर, वाइस चेयरमैन गुलाम हैदर, जनरल सेक्रेटरी गुलाम रसूल गुल, डिप्टी जनरल सेक्रेटरी गुलाम अब्बास, मीडिया सेक्रेटरी नाज़न खान आलमाणी, ज्वाइंट सेक्रेटरी सैफल खान, खजानची अली नवाज़, आफिस सेक्रेटरी ज़ाकिर हुसैन ऐं गुलाम मुर्तज़ा, इतला सेक्रेटरी इकबाल आलमाणी चूंडिया विया। जिते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त असां हिन इत्तेहादी तंज़ीम खे अञा वधीक फ़ाल करण जे लाइ जल्दी प्रोग्राम रखंदासीं, जंहिंमें सरदार अली खान आलमाणी उहिदेदारनि खे हलफ़ खणाईंदो। हिननि चयो त आलमाणी बिरादरी ऐं इलाइक़े जे मसइलनि लाइ जल्द हितां जे चूंडियल नुमाइंदनि MPA ऐं MNA सां मुलाक़ात करे तहलके मोरो जी आलमाणी बिरादरी समेत हर बिरादरी जे मसइलनि बाबति आगाही ॾींदासीं ऐं असांजो मक़सदु आहे त असां पंहिंजी बिरादरी समेत हितां जे ग़रीब माण्हुनि जी बग़ैर नस्ल ज़ात पात जे ख़िदमत करियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।